जहाँ राम का जन्म हुआ था मंदिर वहीं बनाएंगे। जहाँ राम का जन्म हुआ था मंदिर वहीं बनाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। हरिओम हरिओम। श्री चंद्रदेवम शिवम अद्वितीयम भस्मावलिप्तम शशि शुभ्रवर्ण्यम पद्मासनस्थम सुगतम यतीन्द्रम वाकाय चित्ते शतम भजेहम। श्री हरिसेवा उदासीन आश्रम सनातन मंदिर भीलवाड़ा राजस्थान में आ वर्तमान में ये दरबार असुल सिंध में नवाबशाह जिलो भिरेन दरबार जे नाले सां मशहूर आहे। सतगुरु बाबा हरिराम साहिब जिन उते हुआ ऐं हिते सिंध जे पार्टीशन खां पोइ भीलवाड़ा राजस्थान बाबा शिवाराम साहिब आया। उन परंपरा के उदासीन संप्रदाय जी परंपरा खे ये दरबार कायम कंदे अज भी दरबार आहे। दरबार जो मूल उद्देश्य आहे सेवा ऐं सिमरन। सुख चाहो तो सेवा करो, सुख चाहो तो सिमरन करो। सेवा सिमरन जो उद्देश्य ही हिते हलंदो आहे। तव्हांजो जेको मूल मक़सद आहे अॼु त श्री राम जन्म भूमि जो जेको नींव जी शिलान्यास पूजन थे थो श्री अयोध्या धाम में मुखे सॾु थियो आहे। या सतगुरनि जी कृपा है जो उन्हनि 200 माण्हुनि जे विच में दरबार साहिब भीलवाड़ा खे भी उन्हनि यादि कयो आहे ऐं निमंत्रण ॾिनो आहे। उन जे लाइ मैं 3 अगस्त सुबुह जो हितां रवानो थी 4 अगस्त उते पहुचंदो ऐं इन जे लाइ दरबार साहिब भीलवाड़ा मां भी रज जल रज त जीअं दरबार साहिब भीलवाड़ा जी रज मां धूणा साहिब जी रज भी वई, बाबा ठठे नगर जी रज भी वई ऐं सिंध जी रज भी वई ऐं तंहिंसां गॾोगॾु जिथे जिथे कुंभ लॻंदा आहिनि चारई हरिद्वार श्री प्रयागराज उज्जैन नासिक उन्हनि चइनी जगहनि जी भी रज ऐं जल वियो। सिंधु नदी लेह उतां जो भी जल ऐं रज वियो छोकी मुंहिंजे दरबार साहिब में सभिनी तीर्थनि जी रज ऐं जल मां पंहिंजे दरबार साहिब में विझी रखी आहे त उहो सभिनी तीर्थनि जो भी जल गॾोगॾु हितां वियो। विश्व हिंदू परिषद जे नाते जेके गवर्नमेंट जा थींदा आहिनि राज्य ऐं हिननि जे में थोरो सो डिफरेंस थींदो आहे। भीलवाड़ा पंहिंजो पाण में जिलो आहे पर विश्व हिंदू परिषद RSS जे नाते चित्तौड़ प्रांत लॻंदो आहे। चित्तौड़ प्रांत जी उन में पुष्कर राज भी अचे थो। चित्तौड़ में खुद हल्दी घाटी महाराणा प्रताप जी भक्ति ऐं शक्ति जी भूमि सभई हिते लगभग हितां 70-80 स्थाननि तां जल ऐं रज संग्रह करे हितां मोकिलियो ऐं गॾोगॾु दरबार साहिब भीलवाड़ा हिकु चांदीअ जी सिर ऐं सोन जी नंढी सिर नवरत्न विझी श्री राम मंदिर जे भूमि पूजन जे लाइ मोकिलिया आहिनि। उहा 2 ॾींहं उते पहुची वई। वो भी सॼी मीडिया में सभिनी ॾिठो दुनिया। उहा अयोध्या जी पहुची वई विश्व हिंदू परिषद कार्यालय में। जी जेको हितां हाणे तव्हां असांखे ॿुधायो त 200 ॼणनि जो निमंत्रण आयल आहे। उन्हनि में तव्हांखे बि सम्मान इहो मिलियो आहे त उन्हनि में मुख्य जेके असां सां हुते हूंदा छा उन्हनि जे बारे में तव्हां असांखे कुझु ॿुधाए सघंदा? असां 5 तारीख़ ते पाण खे रोके नथा सघूं हिन करे तव्हां मां हाणे ई जानकारी चाहिनि था। ईअं आहे या लिस्ट एतिरी गोपनीय हूंदी आहे जिथे प्राइम मिनिस्टर ऐं ख़ासि तौर अयोध्या जी जिते भूमि पूजा जो अचे थो मसइलो तव्हांखे ख़बर आहे त सॼी दुनिया में हुनजी चर्चा आहे ऐं जंहिं हिसाब सां असांजे देश जा सम्माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी ऐं योगी आहिनि। ख़ासि तौर मोदी साहब जिते अचनि था त उते सुरक्षा जी दृष्टिअ सां हर हिकु ॻाल्हि गोपनीय आहे। मूंखे भी ख़बर न आहे कंहिंखे
कंहिंखे सॾु कयो अथऊं। जेका मीडिया में तव्हां ॾिठो था, जीअं जी न्यूज़ में ॿुधायूं, अॼु माननीय आडवाणी जी खे माननीय मुरली मनोहर जी जोशी, उमा भारती ऐं जेके बि ॿिया हुन जा 2-4 ॼणा जेके राम जन्मभूमि जे आंदोलन खां वठी पहिरियां जुड़ियल आहिनि, उन्हनि जो निमंत्रण पक आहे। इहा ख़बर आहे। बाक़ी ॿी कंहिंखे ख़बर न हूंदी आहे त केरु कंहिंखे निमंत्रण ॾिए थो या केरु कंहिंखे चए। असांजे लाइ ॼाणण इम्पोर्टेंट हुयो त उते असांजा सिंधी समाज जा शोभा मान लाल कृष्ण आडवाणी जी उते हूंदा। असां सभिनी सिंधियुनि खे उन्हनि ते तमामु घणो नाज़ आहे ऐं असांखे इन ॻाल्हि जी बि ख़ुशी आहे त तव्हां बि उन समाज जी शोभा वधाइण में उते हूंदा। त उनजे लाइ असां तव्हांखे शुभकामनाऊं था ॾियूं पिया। ऐं असां जी मीडिया ते 24 कलाक न्यूज़ ते नज़र रहंदी 5 अगस्त जे लाइ साईं जी तव्हांखे ढेर सारियूं वाधायूं था ॾियूं पिया। साईं जी कृपा, इन में को शक न आहे कि असांजा माननीय मानवारा दादा LK आडवाणी जिन इन जो ॿिज पोखियो आहे। ही जेको अॼु अयोध्या जो जेको बि कार्य थियो आहे, यश माननीय मोदी जी साहब जो आहे, जो जल्दी उन्हनि कोशिश करे ॾाढे वॾे बीड़े खे, जेको कंहिं कल्पना बि न कही, कंहिंजे मस्तक में बि ॻाल्हि अञा न पई अचे कि अलाए कॾहिं थींदो कॾहिं थींदो, पर उन जो ॿिज जहिड़ी तरह वड़ जो कल्प वृक्ष वड़ जो पेड़ थींदो आहे, ॾाढो विशाल हूंदो आहे, पर उन जो ॿिज हिकिड़ो राईअ जे दाणे जेतिरो हूंदो आहे। पर उन ॿिज में सभु लिकल हूंदो आहे, पर उनखे माली सुठो मिली वञे न त उन वड़ जे पेड़ खे पल्लवित करे छॾे त उन मां छाया बि मिलंदी, उन मां फल बि मिलंदा ऐं उन मां यात्रीअ खे सुखद आराम बि ईंदो। ही ॿिज पर दादा आडवाणी असांजे मानव वारनि विधो, पर अॼु असांजी उहा जेका भारतीय जनता पार्टी आहे, ही उन्हनि जा ई सदस्य आहिनि, पर सभिनी जो सहयोग रहियो आहे। उन में ख़ासि तौर मूल मक़सदु असांजो अॼोकी तारीख़ में हिन दिशा खे ॾेखारण वारा जेके आहिनि माननीय मोदी जी आहिनि, जिन ॾाढो परिश्रम ऐं पंहिंजे मन सां लॻी करे हिन विषय खे वठी करे ऐं 25 अगस्त ते जेको शिलान्यास श्री राम जन्मभूमि मंदिर जो पूजा कनि था, ऐं शायदि अॻिते हली या 5 अगस्त अहिड़ी तारीख़ थींदी। 15 अगस्त जो जीअं उत्सव थींदो आहे त शायदि 25 अगस्त खां चालू थींदो ऐं 15 अगस्त ते पूरो थींदो, छोकी तव्हांखे ख़बर आहे 25 अगस्त जम्मू कश्मीर जो 370 धारा वई, उहा बि सनातन ऐं देश जे लाइ हित में हुई। हीअ बि सनातन ऐं देश जे हित में आहे ॻाल्हि। हा, इन सां पंहिंजे पाण में भारत जो ऐं सनातन जो ऐं धर्म जो ध्वज ॾाढो मथे थियो आहे। विश्व में जेको चयो वेंदो हो न, भारत जेको विश्व गुरु आहे, उन मार्गदर्शन ते उन मार्ग ते वञे पियो थो। ऐं हिकु ॾींहुं पक आहे त भारत ज़रूर विश्व गुरु थींदो ऐं उन में असांजे सिंधु ऐं सभ्यता संस्कृति सनातन जी ॾाढी वॾी जीत थींदी। बिल्कुलु बिल्कुलु सही चई रहिया आहियो तव्हां। असां तमामु उत्सुकता सां 5 अगस्त जो इंतज़ारु कंदासीं ऐं तव्हां वरी जॾहिं मोटी ईंदा त वरी तव्हां सां हिकु दफ़ो वरी मुलाक़ात कंदासीं ऐं तव्हांजे ज़ुबानी उहो नज़ारो असां पंहिंजे दर्शकनि ताईं पहुचाईंदासीं। तव्हांखे यात्रा जूं शुभकामनाऊं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हरिओम। शुभाशीष। हरिओम।